ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाश असांखे कलमे जी गैरत नसीब करे। आमीन। हिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाइन था, हर दम कन हर नाम धोन दिहारी ये रिकॉर्डिंग मुश्ताक अहमद भट्टी से सुभान कन कलाम अरे बिना मोहम्मद जामा कम न ईंदो को बियो। जेको कलमे को मुसलमान तो जो ना है उन सां पूरी का फट परे थी जा। ये वहाबी ज़ाहिर में कलमो भरन था वॾा मुनाफ़िक़ आहिनि। मां तो कहते कुरान पाक मां ॿुधाया तो अल्लाह जे कुरान जी गज़ा तोखे साबित करे ॿुधाया त इन्हनि जे कलमे ते कोई एतबार न कजा। छाजे करे त हे ज़ाहिर में मुसलमान सॾाइनि था पिया पर मुंहिंजे महबूब में ऐब कढनि था। इन्हनि जी मुसलमानी के कम जी आहे ई कान। ताऊन अब्दुल अजीज सकरंड वारो चाचो सचो तो सलात पढ़ो, सलात बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। गाल याद आ? सुभान अल्लाह। हज़रत जाबिर वारी बेशक जिसने गाना वही ना पाण फरमायो कुम बेइज़निल्लाह कुमा बेइज़निल्लाह। आए जाबिर जा पुटो थो अल्लाह जे अमर सां खुदा जे नबी जे ज़बान मां निकरंदो वे बई उथी खड़ा थिया। गाल विच ते छॾियम। हिकिड़े माण्हू पे खबे हथ सां खाधो। छा पे कई बाबा? नबी से फरमास खबे सां न खा सजे सां खा। हुन बहानो कयो बहानो साईं सजे सां नथो खाई सघां। छा चई? सजे सां नथो खाई सघां। इहे बहानो की सजे सां नथो खाई सघां। खुदा जे नबी करीम जे आॾो कूड़ हयईं। सरकार फरमाइनि था जे नथो खाई सघे त न खाई सघंदे। छा फरमायो? नथो खाई सघे त न खाई सघंदे न खाई सघंदे। मुंहिंजे आॾो कूड़ थो हणे। ख़ुदा जो कसम आहे हुनजो हथ सही सलामत हो। नबी जे ज़ुबान मां तो सॼी ज़िंदगी हथ सुकियुसि मथे खणी न सघियो। हिकिड़े ॼाण नबी पाक क़ुरान पे पढ़ियो वाइज़ पे फरमायो। हिकिड़ो काफ़र अची नबी पाक जे आॾो बीही वात टेढ़ो करे हुज़ूर जी आहल कढण लॻो वेचारा कढण लॻो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे आॾो मुंहं खे जो टेढ़ो कयईं। सरकार फरमाइनि था कुन कज़ालिक ईअं थी वञो। ओ जो बूथ टेढ़ो थियुसि वरी सिधो कोन थियो मरदो मरियो। हुनजो बूथ वहाबीअ जहिड़ो टेढ़ो ई टेढ़ो। खुदा जे महबूब जी ज़ुबान में पावर आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि आहे या न आहे? मुला सुभाणे कावड़ ॿ तारीख़ ॿुधाया क़ुरान। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो हुकुम ॿुधायो त हज फर्ज़ आहे। छा ॿुधायो त हज फर्ज़ आहे? ॾाढे चयो हज फर्ज़ आहे। हिकिड़ो साहबी तो चए साईं हर साल। पाण फरमायो न। वरी ॿीहर चईं हर साल। पाण फरमायो न। टीहर फरमायो हर साल। पाण फरमायो ख़बरदार मां जॾहिं चवां थो त न बार बार छो थो चवीं? मां मुहम्मद रुगो ज़ुबान सां चवां हा त हर साल हज फर्ज़ थी वञे हा ऐं हर साल थिए हा त अदा कोन करे सघो हा। अदा कोन कयो हा त गुनाहगार थियो हा। तंहिंजे करे ख़बरदार ख़बरदार अवां ते हज हिकु दफ़ो फर्ज़ आहे ऐं विच ते सुवाल न कंदा कयो। मां मुहम्मद जेका ॻाल्हि जेतिरी कयां ओतिरी मञो वधाए न पुछंदा कयो मतां मुसीबतनि में न पइजी वञो। मुंहिंजे हबीब एतिरो हुकुम कयो अल्लाह क़ुरान जी आयत लाथी। रब ताला फरमाए थो ला तसअलू अन अशिया इन तुब्दु लकुम तसोकुम। ऐं ईमान वारो मुहम्मद करीम जो कुझु ॿुधाएव ओतिरो ॿुधो उन ते अमल कयो वधीक सुवाल न कयो। जेकॾहिं वधीक सुवाल कंदव त तव्हांजे लाइ ख़राबी थी पवंदी। जेतिरो अल्लाह जो अमर हुजे उन ते अमल कंदा वञो। वधीक पुछंदो थी सघे थो तव्हांजे मथां मुसीबत नाज़िल थी वञे। मालूम थियो त मुहम्मद करीम जे ज़बान में अल्लाह कुन जो अमर रखियो आहे। चओ आहे या न आहे? क़ुरान मां साबित आहे हदीसनि मां साबित आहे। ख़ुदा जो हबीब जीअं चवंदो हो तीअं थी पवंदो। जाबिर जा ॿई पुटड़ा थिया। बसि पुट टियों जाबिर चौथो रहमतन लिल आलमीन। ताम वापरायूं। ताम वापराए जॾहिं फारिग़ थिया पाण फरमायो जाबिर जी लबैक या रसूल अल्लाह। इहे हॾा त खणी आहे समूरे जा समूरा जेके साहबन मानी खाई गोश्त खाई ढव करे हॾा रखिया हा उहे हबीब जे आॾो जो आंदऊं फमसहू बियदिहिल मुबारका। मुबारक हथ नबी करीम जी ज़ात बाबरकात उन हॾनि जे मथां घुमायो आहे। अल्लाह मां रखे थो पियो त महबूब हथ घुमाईंदो वियो
उन हॾनि मां उहो साॻो छेलो कन छंडियो थी खड़ो थियो। पाण फरमाए था जाबिर ॾिसो असां तुंहिंजो छेलो खाधो ई कोन्हे को। पाण फरमाए था कुनी खणी आ, अटो खणी आ। जाबिर कुनो खणी आयो, अटो बि खणी आयो, अञा जो निहारे ख़ुदा जे ज़ात बाबरका जो कसम आ छेलो होॾे जहिड़ो थियो बीठो आ। उहो कुनो बोड़ जो ओतिरे जो ओतिरो भरियो पियो आ, अटो ओतिरे जो ओतिरो पियो आ। माई थी चवे ख़ुदा जो कसम आ गोया ईअं पिया सम्झूं त चमचो बि बोड़ जो कोन कढियो अथसि, अटे मां हिकिड़ो चाणो बि असां कोन खयो आ, अटो बि बराबरि आ त बोड़ बि ओतिरो आयो। मुंहिंजे महबूब जे लुआब जी बरकत। हाणे मुला थो चवे नबी असां जहिड़ो, सुभाणे चयोसि मोरी साहिब तूं असां बि हिकु जहिड़ा, नबी बि तो जहिड़ो, चवी तो त नबी असां जहिड़ो आहे न, त पोइ असां वरी तो जहिड़ा। हाणे हली आ तो वारे बोड़ में मां तो थुकिया खाए त ॾेखार खाईंदे वठी करे कुराड़े हुकईअ खे पोड़ो जेको हुजे घोड़ा पो कढी विझी ॾे त खाए बोला हा थू अब खाईंदो छो थो खाए भला थोरी पिक चांहि में विझी ॾियोसि पीअंदो। चयोसि न भागा तूं छो चई नबी असां जहिड़ो आहे, जे नबी तो जहिड़ो आहे त असां वरी तो जहिड़ा आहियूं, असीं तो जहिड़ा आहियूं त नबी करीम जे लुआब मुबारक बरकत करे हज़ारनि खे धव कराए छॾिया। मुंहिंजे महबूब करीम सां हमसरी जी दावा करण वारा तूं कीअं थो मुंहिंजे महबूब करीम सां दावा करी। अल्लाह तबारक व तआला शल हया नसीब करे चओ आमीन। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो, गार त कोन थो ॼा न, ख़ुदा जे वास्ते सच चइजो, आओ सच थो चवां या गारियूं थो ॾियां। सुभाणे तव्हांखे चवंदासीं तव्हांजे मुफ़्ती असांखे गारियूं ॾिनियूं, अब कहिड़ी मां गार थो ॾियां पियो। मुंहिंजे महबूब जे लुआब तां क़ुर्बान वञा। ख़ैबर जी लड़ाई लॻी आहे, अली साईं खे अखियुनि में सूर आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात घुराइनि था। अली हली आहे तोखे जंग ते थो मोकिलियां कि भला अखियूं थी पियुनि हेॾे आहे लुआब कढी सरकार हिते बि लॻाई आहे, हिते बि लॻाई आहे। मौला अली शेरे ख़ुदा थो फरमाए मिंट में अखि चङी भली थी वई। पाकिस्तान में कुलरी जी अस्पताल अखियुनि जी मशहूर हूंदी हुई न, उहो वक़्तु वियो, हाणे ॿियनि मुल्कनि में ॿियूं मशहूर थी वियूं आहिनि, हिते हाणे ॿियो कमु शुरू थी वियो आहे। पोइ तव्हां पाड़े वारे खे ख़बर हूंदी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त थी मुस्लमान भाउ, पर इहे बि अखियुनि जो ऑपरेशन कंदा आहिनि, पटियूं बधंदा आहिनि, अठ ॾह ॼाणा रहाए रहाए उन खां बाद में ऐनकूं ॾींदा आहिनि। कुर्बान नबी करीम तुंहिंजे ज़ात बाबरकात जो अल्लाह पाक जे प्यारे हबीब जी लुआब अलीअ जे अख खे लॻी आहे। हज़रत अलीअ जी अखि चङी भली थी वई आहे। अॼु कुलरी में आयसि, मज़ेदार ॻाल्हि ॾिठमि हिकिड़ी, ॿुधायां नाराज़ त कोन थींदो न। पक वाइदो कयो मुड़साणो, पर ख़ासि करे चांडिया वाइदो कनि, चांडिया ॻाल्हि चांडियनि जी बि कया न बा, चांडिया हन मुंहिंजा भाइर छो त असां शर बरोच चांडिया बरोच 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 भाउ वारो साईं। अॼु ॾिठुमि त हिकिड़ो बोर्ड लॻो पियो हो, मथां लिखियो पियो आहे मदरसो, हेठां लिखियो पियो आहे असरा अखियुनि जी अस्पताल। मां चयो शुकुर छो कुलरी वारी परी अस्पताल मां हिसो वठी आयो। अब हा हुया न रुगो धोखेबाज़ी, रुगी ख़ल्क़ खे फुरण जो तरीक़ो, माण्हू खे बेवकूफ़ बणण जो तरीक़ो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे हालत ते रहम करे चओ आमीन। सिद्दीक़ अकबर गार में आहे, महबूब करीम खे झोली में सुम्हारियो वेठो आहे, ॿिर जे मथां खुड़ी आई पई आहे, नाग चक थो पाए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पेर खे चोरे को नथो, मता मुस्तफ़ा जागी पवे, अखियुनि ते ज़हर असर कयो आहे, जिस्म में ज़हर वठी वियो आहे, अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी परे हुज़ूर जे चेहरे पाक ते पवनि था पिया। सरकार जागी पियो आहे, ओ प्यारा सिद्दीक़ छो थो रोई या रसूल अल्लाह, का ज़हरीली शइ चक हणी रही आहे। ग़ैब दान नबी तां कुर्बान वञा। पाण फरमाइनि था सिद्दीक़ पेर पोते हटाए, इहो नाग आहे जेको ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां इन गार में मां मुहम्मद जे दीदार लाइ लिखो वेठो आहे। ईसा अलैहिस्सलाम कई ही तकरीर त आख़िरी नबी थींदो, ईंदो, हुनखे कौम वारा तंग कंदा, पोइ अल्लाह जे अमर सां उहो नबी मको छॾींदो, पोइ गार सौर में लिकंदो, उन अल्लाह जे नबी करीम सां सभु साथी गॾु हूंदो। जंग में हिकिड़ो नाग हो, इहो अल्लाह जे नबी ईसा जो आवाज़ कन ते पियो आहे। अल्लाह जे दरगाह में नाग दुआ थो करे, मौला एतर न मारजां जेसिताईं मक्की मदनी मुहम्मद जो दीदार न कयां। रब साईं फरमास गार में वञी वेह, महबूब तोखे घर वेठे दीदार कराईंदो। हबीबन करीमन जी ज़ात गार में ईंदा हुआ,
गार खे वासींदा विया हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे अचण जी नाग खे ख़बर पई आहे पर सिद्दीक़ अकबर अॻे ई ॿिर बंदि करे छॾिया हा समूरे जा समूरा ॿिर बंदि कयल हा नाग जाथो थूलो हणे ॿिर बंदि आहे जाथो अचे थूलो हणे ॿिर बंदि आहे मालूम थियो जंहिंजो सिद्दीक़ दर बंदि कंदो सो मुहम्मद वटि कोन पहुचंदो सम्झो था अलाए न कोन सम्झो जंहिंजो दरवाज़ो सिद्दीक़ अकबर बंदि कंदो उहो रसूलुल्लाह वटि पहुचंदो नागो आख़िर पेर में आयो आहे माण्हूअ जो पेर सम्झई पेर खे चक हणा मां ज़हरीलो नाग आहियां पहाड़ी नाग आहियां तंहिंजे करे पेर हटाए वेंदो डंग थो हणे पर सिद्दीक़ थो चए तूं भली डंग हण तूं बि आशिक़ आहे पर मां मुहम्मद जो अज़ली आशिक़ आहियां किताब लिखियो आहे त पेर में चक पातई पोइ ॿाहिरि आयो इन जे करे त जेको अबू बकर सिद्दीक़ जंहिंजो दर बंदि कंदो उहो नबी वटि न पहुचंदो पर जेको सिद्दीक़ जे पेरनि में पवंदो उहो नबी वटि ईंदो सिद्दीक़ जे कदमनि में पियो तॾहिं आयो सरकार खे ख़बर आहे पाण फरमाए था अबू बकर पेर हटाए इहो नाग मुंहिंजे दीदार जे इंतज़ार में आहे त मुंहिंजो दीदार करे सरकार जे चवण सां सिद्दीक़ पेर हटायो नाग ॿाहिरि आयो हबीब जो दीदार कई अबू बकर सिद्दीक़ जी सॼी टंग ज़हर में भरिजी वई आहे पाण फरमाइनि था पेर खे ड्रिघो कर सिद्दीक़ पेर ड्रिघो कयो आहे हबीब जी ज़ात बाबरकात लुहाब कढी आहे उहा लुहाब कढी उन जे खुड़ीअ खे लॻाई आहे लिब लॻंदी वई दर्द दफ़ो थींदो वियो ज़हर ख़तम थी वियो पाण फरमाइनि था सिद्दीक़ रुगो तुंहिंजो ज़हर ख़तम कोन थियो आहे पर अॼु खां बाद में पूरे अरबस्तान में जंहिंखे बि नाग खाए जंहिंखे बि भटूं खाए जंहिंखे बि विछूं खाए तुंहिंजी खुड़ी धोई पीआरींदा हुनखे शफ़ा थी वेंदी या रसूल अल्लाह चार यार मुंहिंजा प्यारा दोस्त हाणे इहे मां 2-3 मिसाल तव्हांखे ॾिना ख़ुदा जे वास्ते सच ॿुधायो त इहे मिसाल मुंहिंजे हबीब जे ज़ात में हुया हथ में बरकत पेरनि में बरकत अखियुनि में बरकत कपिड़े में बरकत सरकार जे जुती मुबारक में बरकत हबीब जे वारनि में बरकत महबूब पाक जे पघर पसीने में बरकत जे मुस्तफ़ा जो पघर कंहिंखे लॻी वञे हिकिड़ी कुंवारा परणजे थी हुनजी माउ आई आहे या रसूल अल्लाह ख़ुशबू कान्हे अतुर ॾे को हुजे त धीउ खे ॾिया सरकार पंहिंजो पघर उघी हुनखे ॼन था पिया उहा माई खणी पंहिंजे कुंवार खे लॻाए थी अहिड़ी त ख़ुशबू आहे जो मदीने जे शहर में ख़ुशबू हुई कान का रुगो ख़ुशबू न उहा कुंवार कुरारी थी वई 80 साल जी थी वई जिस्म मां ख़ुशबू कान वई अञा मज़े जी ॻाल्हि उनखे जेका बि औलाद ॼमंदी हुई उन में ख़ुशबू रुगो उनजी औलाद खे न हुनजी धीउनि खे ॾोहटा ॼावा हुनजे पुटनि खे पोटा ॼावा जेको ॿार ॼमे तंहिं मां ख़ुशबू ख़ुशबू मदीने वारा सुञाणे वठंदा हुआ ॿार मां ख़ुशबू ईंदी चवंदा हे फलाणी माईअ जी औलाद आहे जंहिंखे मोहम्मद करीम जो पसीनो लॻो हो चओ सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह ओ मुला निभागा जुअर जी मानी खाई दाल जो भत खाई रात जो सुम्हंदो आहे तुम्हारे बगल में अहिड़ी बदबू थी वेंदी आहे जहिड़ो कुतो मो पियो आहे घर वारी बि चवंदी थी बूथ परे कर बगल परे कर धप थी अचे ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात में ख़ुशबू ई ख़ुशबू चओ सुभान अल्लाह सच ॿुधा पोइ बि नबी असां जहिड़ो आहे कहिड़ी ॻाल्हि में असां जहिड़ो नबी करीम आहे कंहिं बि ॻाल्हि में ख़ुदा जो नबी असां जहिड़ो कोन्हे हिननि जो हिकिड़ो किताब आहे मां वटि आहे तव्हांखे ॾेखारियां किताब जो नालो ॿुधायां चओ त ॿुधायां मौलवी इलियास हिननि देवबंदुल वहाबिन जो ख़ासि करे तबलीगी जमात वारनि जो क़ौमी सरदार आहे ये तबलीगी जमात वारा ॾिठा अथव वो जेको बिस्तरा खणी हलंदा आहिनि अपना खाते हैं अपना हाँ हथ में लोटो ॿिए हथ में सोटो मथे ते बिस्तरो मुछुनि खे उस्तरो खाई 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 बिणाइड़ा पाॾा थी पिया आहिनि 24 कलाक हलनि बि था पर परे खां ॾिसो मुंहिंजा ख़ैर सां जहिड़ो आराइन जो पाॾो पियो अचे परे खां पाटो लॻो पिया ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा सारी कायनात जेका है उन जो रिज़्क़ रोज़ी मां अल्लाह ते आहे कहते आ बा ॾाढे घर कहते आ अल्लाह जे ज़ात बाबरकात ते आहे खुदा चवे रिज़्क़ मुंहिंजो हे वरी चवनि मां अपना खाते हैं रहे सॼे ॻोठ अचनि कंहिंजे बि ॻोठ वञनि बाबा महिमान मानी खारायो नहीं भाई नहीं हम अपना खाते हैं हिन जे मज़हब में छा आहे
त हे पीर परस्त उर्स करण वारा, मिलाद करण वारा, या रसूलुल्लाह चवण वारा, नबीअ खे हाज़िर नाज़िर मञण वारा, हुज़ूर जे इल्म ग़ैब खे मञण वारा, औलिया अल्लाह जे करामतुनि वारा, सुन्नी जेके सभु आहिनि मुशरिक काफ़र, तव्हांजे करे हिननि जे घर जो खाधो पीतो हराम आहे, तॾहिं न खाईंदा आहिनि। ऐं तूं वरी चवे यार वीचारा ॾाढा ग़रीब आहिनि, कंहिंजो कोन खाईंदा आहिनि, न का कंहिंजी गिला कंदा आहिनि, रुॻो निमाज़ ॾसींदा आहिनि। तो हिननि जा किताब कोन पढ़िया आहिनि। हिननि जे किताब जो मां तोखे हवालो थो ॾियां। हिननि जे किताब में लिखियो पियो आहे त मौलवी इलियास जेको तबलीगी जमात जो बानी आहे, उनजे लाइ लिखियो त मौलवी इलियास ॾिसबो हो त मौलवी इलियास खे ॾिसण सां रसूलुल्लाह जे असहाबनि जी सिक लहंदी। अॻिते ॿुधो, मौलवी इलियास पाण थो लिखे, किताब जो नालो आहे मकातीब मौलाना इलियास। मौलवी इलियास जा ख़त उन में लिखियो पियो आहे, मां तव्हांखे ॾेखारियां। चवे थो मौलवी इलियास त अलाह मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो नबी बि कमु न करे सघिया। सम्झो था न, माखो अलाह अहिड़ो कमु वरितो जो अलाह जा नबी बि अहिड़ो कमु न करे सघिया, जो मां झर झंग तबलीगी माण्हू फेराए छॾिया आहिनि। वॾेरो आहे त बि तबलीगी आहे, आफिसर आहे त बि तबलीगी आहे, रिश्वत वठे त बि तबलीगी आहे, व्याज खाए त बि तबलीगी आहे, हराम खाए त बि तबलीगी आहे। सॼो ॾींहुं पुट VCR ॾिसनि, अबो वरी ॾाढी छॾियो VCR वारो, पुटनि वारो वरी तबलीग कंदो अचे। मूंखे ॿुधा त अहिड़ो दीन खे रंग लॻंदो या दीन जो खानो ख़राब कंदा। अरे पंहिंजो घर त संभार, तुंहिंजे घर जो कमु लथो पियो आहे, तुंहिंजो ज़ोर तबलीग ते लॻो पियो आहे। अलाह जो कानून आहे, अॻ में पंहिंजे घर खे सुधारो, पियो ॿियनि खे चओ मुंहिंजो पुटु निमाज़ कोन पढ़े, तव्हांखे निमाज़ लाइ चवां, ॻाल्हि ठहे थी? कराईंदा हलो कि जेके बि तबलीगी थो मां ज़ाती तरह सुञाणा थो, चओ त नाला बि खणी ॿुधायांव मीरपुर ख़ासि ज़िले जे माण्हुनि जा, वॾा चोटी जा व्याज खोर, रिश्वत खोर, हराम खोर, VCR ॾिसण वारा, हराम जी कमाई करण वारा, पर सॼो ॾींहुं तबलीग कंदा वठंदा। इहा तबलीग कहिड़े कम जी आहे? हिननि जो मौलवी इलियास साहब वरी थो चवे त अलाह मूंखे अहिड़ो कमु वरितो आहे जेको नबियनि खां बि न वरितई। ख़ुदा तो वारे कम खां बचाईंदो, ख़ुदा जे नबियनि जहान जूं कचियल कल्बूं साफ़ करे छॾिया, कचियल दिलियूं ख़ुदा जे नबियनि माण्हुनि जूं उजाड़े छॾियूं। ख़ुदा जे नबियनि खां ख़ुदा वॾो कमु वरितो आहे, तो जहिड़े पलीत खां ख़ुदा कहिड़ो कमु वठंदो? सलात पढ़ तक तेरो ॿुधाईंदो अला। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وبارك وسلم। अब थका त आहियो न। हिकिड़ो सुवाल आहे, चवां ड्रिजी वियो अलाए ॾोकड़ो थो घुरे अलाए छा? न बाबा न, ॾोकड़ो कोन थो घुरे। ॿुधो सुवाल, साईं वेचारा क़ुरान पढ़नि, वेचारा ॾाढ़ियूं रखनि, वेचारा मदरसो हलाइनि, वेचारा मस्जिदियूं ठाहिनि, वेचारा दीनदार, इहे कीअं मुनाफ़िक़ हूंदा? इहो सुवाल थींदो आहे, हा या न? नेक ॾिसण में ॾाढा वेचारा भला, कपिड़ा बि सादा, वॾे खां वॾो माण्हू त अछड़ी टोपड़ी पई हूंदी, ॾाढ़ी बि सुनत ते, माशाअल्लाह, कांच बि सुनत ते, ठहिया ठुकिया। हिकिड़ो हो काज़ी, कांच जो ठहराई त 4 आङुर वॾी थी पियो। शरीयत जो कानून आहे त भेॾी जंहिंजी कपिड़े सां ढकियल उहो जहन्नम में वेंदो। तंहिं करे तव्हांजी कांच हुजे चाहे गोॾ, भेॾीअ खां मथे हुजे। नमाज़ में त मकरू आहे, पंहिंजे कपिड़नि खे सिधो कंदा कयो। अवाम जो त कमु नथो पियो आहे, पर मौलवियुनि जो बि हाल कोन्हे। मौली साहब बि कोन ख़्यालु कंदा त पंहिंजी भेॾी भला घटि में घटि उहा त खोले छॾियूं। बीठा हूंदा नमाज़ पिया पढ़ाईंदा त ख़ैर जो सॼी कांच पेरनि जे मथां पई। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। कुझु त मौलनि खे बि चवां न, हवा रुॻो हवा खे वेठो चवां। काज़ी साहब जी जो कांच वॾी थी पई, शरीयत जो साहिब फ़ैसिला करे, जज साहब हुन दिलि में चयो इहा कांच जाइज़ कान्हे, कटिया। अॻे हूंदा हथ जूं सिलायूं। घर आयो ज़ाल खे चई मुंहिंजी कांच 4 आङुर वॾी थी पई आहे, कटे पांचो ओटी वराए टंग त सुबुह कोरट में पाए वञा। माई बि काई 36 लछणी चई मुंहुं धोता आहिनि, कपिड़ा मूंखां कमु न पुॼई। काज़ी साहब वीचारो छा करे, वरी नुंहुं खे चई, नुंहुं खे अम्मा बची अलाह तुंहिंजी हयाती वॾी कराई, तो वारी ससु त जवाबु ॾिनो आहे, पर मुंहिंजी कांच वॾी आहे, 4 आङुर कैंची सां कटे, उन खां पोइ ओटी वराए टंग त सुबुह कोरट में पाए वियूं। हाणे जहिड़ा कावत तहिड़ा बच्चा, घर जी ॿोली हिका होवे। माईअ जो जवाबु ॿुधो ससु खां त नुंहुं बि चयो चाचा मूंखां न पुॼई। हाणे कंहिंखे चवां? धीउ हुअसि हिकिड़ी जवान,
अम्मा अलाह पन परदो रखई मुंहिंजी कांच तूं कटे 4 आंगुर ओटी वराए रख जाई त सुबुह पाए वञा। धीउ बि साॻी वर्दी ॾिनी। काज़ी सां मजबूर थी पियो कांच त टंगे रखी छॾे। सभु को सुतो हयो मयो टरियो। सोमहणी सोमहणी हुजे ज़ाल चो मुड़सा हक़ आ। अलाह पाक पुछंदो छो न चवणो कयांसि मां अजायो हुनखे वर्दी ॾिनी आहे। बत्ती ॿारे हयो मयो टरो कांच जा 4 आंगुर कटे ओटी वराए रखी छॾी। आधी राति थी वरी नुंहुं खे ख़्यालु थियो त चाचे मस मस सुवाल कयो हो हाणे छा कयां। उन बि बत्ती ॿारी 4 आंगुर कटे ओटी वराए उन बि टंगे छॾियो। जंहिंमहिल थियो पोयो असुर त धीउ खे ख़्यालु थियो त अबे मस कमु चयो हो। उन बि सही ख़ैर जो 4 आंगुर कटे ओटी वराए टंगे छॾियो। सुबुह जो काली साहब कांच पाए त गोॾे खां मथे बीठी आहे। सम्झो था न हल वहाब खे बि ॿुध त कादी वारी कांच पातल एतबार न चयो न। ॾिसो कांच मथे खई पई आहे। पेट अहिड़ो तुंगो लॻो पियो आहे। कद बिना जो अहिड़ो अहिड़ो बरबकर थो परे खां अचे पियो। हली कोन सघंदा वॾा शैतान पिया। थका त न आहियो न। ॻाल्हि पे कंहिं महिल विसरी विया यादि आहे। जैसे नेक छा चवंदा आहियो निमाज़ी मदरसा ॾाढ़ियूं सुन्नतूं आशिक मुफ़स्सिर वॾा तफ़सीर लिखिया अथनि। वॾा आलिम आहिनि वॾा मुहद्दिस आहिनि वॾा वॾा मदरसा अथनि। तव्हांजा नंढड़ा मदरसा हिननि जा वॾा मदरसा। इहे कीअं खड़ियल हूंदा। हाणे क़ुरान ॿुधो क़ुरान अवा ॿुधंदो क़ुरान हथ मथे खणी चयो मूंखे ॿुधायो त सही। सलात पढ़ो क़ुरान ॿुधो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम। सब खां पहिरीं पहिरीं ॻाल्हि अल्लाह पाक जो क़ुरान फरमाए थो अवां छा चओ त मस्जिदूं ठाहींदा आहिनि। छा ठाहींदा आहिनि अदा ॾाढे छा ठाहींदा आहिनि। ॿियो छा मदरसा। ॿुध क़ुरान अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीन इन्नल्लज़ीन अल्लाह पाक जो क़ुरान आहे अल्लज़ीन इत्तख़िज़ू मस्जिदन दिरारन व तफरीकम बैनल मुमिनीन व इरसादल लिमन हारबल्लाह व रसूलहू। हे आलमन जी जमात ॾिसी आहे हाफ़िज़ वेठा आहिनि। अवां पुछो जेकॾहिं मां ग़लति पढ़ा त जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान पाक में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। मदीने शरीफ़ जे मुनाफ़िक़नि कहिबा ॾाढे ॻाल्हि कहे मुनाफ़िक़नि सलाह कई। तवजो कजो हीअ ॻाल्हि यादि करण जहिड़ी अथव। मुनाफ़िक़नि सलाह कई त असां नबी करीम जी साज़िश था कयूं। नबीअ जे ख़िलाफ़ साज़िश था कयूं। नबीअ जे ख़िलाफ़ महाज़ था ठाहियूं। नबीअ खे ख़तमु करण जी कोशिशि था कयूं। पर जिथे बि वेहंदासीं त ज़ाहिर थी पवंदासीं। आया आहे 10 जो मुनाफ़िक़ गॾिजनि त ज़ाहिर थियनि न भई। हाणे अहिड़ी अटकल कयूं जो नाग बि मरे लठ बि बचे कम बि थिए ख़बर बि कंहिंखे न पए। छा कयूं कि मस्जिद ठाहियूं थी सघूं हिकिड़े महले में निमाज़ पढ़ंदासीं। पोइ नबी सही दुआ घुरी ॾेई वेंदो। नबी पाक ईंदो असांजे चवण ते पोइ मस्जिद ठही पवंदी। पोइ बहानो हूंदो मस्जिद जो ऐं वेही सलाह कंदासीं नबीअ जे ख़िलाफ़ त कीअं हिनखे धोखो ॾियूं। छा ठाहियूं चऊं मस्जिद ॾाढे जो छा ठाहियूं ज़ोर सां चओ। अलाह बि मस्जिद सॼो आहे। अलाह बि छा सॼो आहे मस्जिद। अल्लज़ी नत्तख़िज़ू मस्जिदन मस्जिद ठाहे तयारु कयूं। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे वठण विया। हल हली इफ्तिताह करे ॾे। नबी करीम जी ज़ात बाबरकात आया। रहमत लिल आलमीन जी आदत हूंदी हुई जो कंहिंखे ख़ाली कोन छॾींदो हो। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभाणे इहो मुनाफ़िक़ वरी बि चवंदो हुई त नबीअ खे ख़बर कान ही पोइ छो पे वियो। अरे मुंहिंजे नबीअ जो त शान हो। वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा। आला हजरत चो रहमतुल्लाह अलैह फरमाए तो वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। या रसूल अल्लाह तुंहिंजो एॾो त शफ़क़त वारो हथ आहे। जेको बि सवाली तो वटि ईंदो आहे उनखे न त चवंदो ई कोन्हे को सवाली आयो तुंहिंजा बेड़ा पार। रहमत लिल आलमीन
समझो था लाए न असां भी चवंदा हा मां समिअना मिर रसूलिल्लाह क़त्तुल्ला खुदा जे ज़ात जो कसम आहे असां कॾहिं बि सवालीअ खे ख़ाली छॾींदे नबी करीम खे ॾिठो ई कोन न त नबी करीम कॾहिं कई कान जेको ईंदो हो तंहिंजा मोहम्मद बेड़ा पार कंदो आला हज़रत इहा थो ॻाल्हि करे छा थो चवे वरी ॿुध वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा उहे मुनाफ़िक़ आया नबी करीम खे चयोसि हल हली दुआ घुर सरकार चयो हलो सरकार छा चयो हलो दुआ घुरऊं था महबूब उथियो सरकार पेज़ार पाता दरवाज़े खां रसूलुल्लाह निकितो आहे महबूब जी ज़ात जी हिकिड़ी विख अंदर आहे हिकिड़ी विख ॿाहिरि आहे अल्लाह ताला जिब्रील मोकिलियो आहे इन्नल लज़ीना तख़िज़ू मस्जिदन दिरारन व तफ़रीक़न बैनल मोमिनीन व इरसादन लिमन हारबल्लाह व रसूलहू ओ मुंहिंजा महबूब मस्जिद ठाही आहे पर इहा मस्जिद फैज़ वारी कान्हे इहा मस्जिद दरार आहे दरार माना नुक़सानकार मस्जिद आहे हिते नबीअ जी गिला कंदा नबीअ जे ख़िलाफ़ साज़िश कंदा मुस्लमाननि जे ख़िलाफ़ साज़िश कंदा मुसलमाननि जे ख़िलाफ़ मीटिंगूं कंदा इहो मोर्चो ठाहियो अथनि अलाह रसूल ऐं मोमिननि सां जंग करण जो मां रब थो चवां ला तकुम फीह अबदा ओ मुहम्मद मिठा इन में हरगिज़ पेर न पाइजां छा कजां हरगिज़ पेर न पाइजां अलाह मनो कई नबी बीही रहियो नबी से फरमाया कि मुनाफ़िक़नि मस्जिद ठाही आहे अली कि लबैक या रसूल अल्लाह ऐं फलाना लबैक या रसूल अल्लाह वञो या मस्जिद साड़े चो छा कयो ॾाढे ॾाढे घर छा कयो इहा मस्जिद साड़बी आहे ॻाल्हायो अबा असां अलाह जे घर में चंदो था ॾियूं चवंदा हो न अरे बाबा हे वहाब जी मस्जिद आहे शीयनि जी आहे अबा असांजो इंसाम असां अलाह जे घर में था ॾियूं वो दरार मस्जिद वॾा जो घर हुई जा ॻाल्हाईंदा हलो जंहिंखे रसूलुल्लाह साराए थो पियो जिते नबीअ जी गिला पई थिए मुंहिंजा दोस्त महबूब करीम जी ज़ात बाबरकात जा सहाबी विया उन ठहियल मस्जिद खे ख़ुदा जे हबीब उन टाइम ते बाहि ॼाराए हुज़ूर हुकुम कयो अॼु खां पोइ इन जाइ ते सॼे मदीने जो गंद हिते फिटो कंदा कयो सरकार जो ज़मानो पूरो थियो हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त जो दौर आहे हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त जो दौर पूरो थियो हज़रत उमर जी ख़िलाफ़त जो दौर आहे हिकिड़े माण्हू दरख़्वास्त ॾिनी ऐं अमीरुल मोमिनीन फलाणी जाइ मदीने में पई आहे महिरबानी कयो या मूंखे इलाट करे ॾियो मां तव्हांखे पैसा थो पीआरियां म्यूनिसिपालिटी पंहिंजा पैसा रखे इहा जाइ मूंखे ॾियो त मां घर ठाहियां ओ या दरार मस्जिद वारी जाइ हज़रत अमीर उमर हुनखे उहा जाइ इलाट करे ॾिनी आहे उन शख़्स उहा जाइ सफ़ाई कराई आहे सफ़ाई कराइण खां पोइ बुनियाद खोटिया आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अल्लामा अब्दुल बाक़ी रहमतुल्लाह अलैह मवाहिबुल दुनिया जे शरह ज़रक़ानी शरीफ़ में लिखे थो पियो त जीअं जो हुन बुनियाद खोटाया ज़मीन जो खोटाई त ज़मीन मां दूंहों पियो निकिरे छा पियो निकिरे ज़ोर सां चओ छा पियो निकिरे हाणे वरी थका हो दुआ घुरऊं ॿुधायो न बाबा छा पियो निकिरे ज़मीन मां दूंहों पियो निकिरे पर दूंहों एतिरो जो सॼो मदीनो दूहे सां भरिजी माण्हू डोड़ी विया हज़रत उमर खे वठी आयासीं हल ओ फलाणी जाइ जेका तो इलाट करे ॾिनी आहे दरार मस्जिद वारी उनखे खोटायो अथनि त दूंहों थो निकिरे ऐं दूंहों एतिरो आहे जो सॼो मदीनो दूहे सां भरिजी वियो आहे हज़रत अमीर उमर मथां आयो आहे मथां बीही करे चए थो सुभान अल्लाह जंहिं मस्जिद खे मुहम्मद जाइ खे या जंहिं हंध खे रसूलुल्लाह जंहिं शख़्स पैसा जमा कराया हा उहो पैसा छॾे हलियो वियो उन जाइ ते घर कोन ठाहियईं सदियूं गुज़रियूं झंग थी वियो खजूं थी वियूं पर खजीअ मां फर कोन ॼमंदो हो उन खजनि में जेकॾहिं कबूतर आखेरो ठाहींदा हुआ कहिड़ो आखेरो ठाहींदो हो कांव आखेरो ठाहींदो हो आना लाहींदो हो त उन जाइ ते बचो कोन ॼमंदो हो इन जे करे जो अलाह जे कहर ऐं गज़ब जी जाइ ही मालूम थियो त मस्जिद उहा मस्जिद आहे मस्जिद उहा मस्जिद आहे जिथे सलातो सलाम जो आवाज़ हुजे छा हुजे ॾाढे जो छा हुजे खुशा मस्जिदो मदरसो खानकाहे कि दर वैब वद कीलो काले मोहम्मद
उहो मदरसो भलो आहे, उहा मस्जिद भली आहे, उहा जाइ भली आहे। मां थो चवां इन मुलनि वारी मस्जिद खां उहा ओताक भली आहे जिथे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जो ज़िक्र हले। हा हो या न? मता चवे त मस्जिद आहे। ख़बरदार वहाबिन जी, शियन जी, कादियाननि जी मस्जिद मस्जिद न आहे, मस्जिद जे हुकुम में न आहे। छाजे करे इन पलीतन ख़ुदा जे हबीब जे गिला जे लाइ ठाही आहे। इहा साइण जे हक़दार आहे, इन खे ख़तम करे छॾिजे। पर छा कजे जो शरीयत जो कानून कोन्हे को, अंग्रेज़ जी हुकूमत जो कानून हले थो। अगरि रसूलुल्लाह जे शरीयत जो कानून हुजे हा त सभिनी बेअदबनि जे नी मस्जिदूं न आहे, मंदर थियनि जे मथां बिलो डोज़र घुमाए छॾिजे हा। मस्जिद उहा आहे जिथे आज़ान खां अॻु में या बाद में सलातो सलाम हले। समझो था या न? नमाज अब उते पढ़ जा जाए मस्जिद में सलातो सलाम हुजे। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अञा ॾाढे अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अब अल्लाह जे घर में नबीअ जी तारीफ़ थींदी आहे, गिला तारीफ़। ॾाढे चओ, ॾाढे चओ। अगारो मां वेठो सची ओताक में स्कूल में, अवां जो दोस्त जेको अनाउंसमेंट पियो करे उहो शायदि या को ॿियो मूं टेप खणी आयो। जैसे टेप त ॿुध छा आहे, जंहिं जुमे ते मौलवीअ बकवास कई आहे, पीरनि जी गिला, नबियनि जी गिला, अहल सुन्नत जी गिला, नबी पाक जी गुस्ताखी। पुछो छा ॿुधां, इहे मुंहिंजा ॿुधल ॾिठल। मां हिननि जे पिते जो वाक़िफ़ आहियां। इहो ई त सबबु आहे जो के ॿिए मोली ते चिड़ंदा ई न आहिनि, मूंसां चिड़ी पवंदा आहिनि। इन्ही जे करे जो मां हिननि जूं पाड़ू पटींदो आहियां। इंशा अल्लाह तबारक व तआला जिथे फ़क़ीर ईंदो या शैतान भॼी वेंदा। अल्लाहु अकबर। हिननि जा वॾा वॾा गुरू घंटा न, मां दावा सां थो चवां, हिन जा जेके वॾा वॾा अॼुकल्ह चवनि था असांजा सिंध में पाकिस्तान में चोटी जा आहिनि। हे मुंहिंजो हिकिड़ो मुला आहे गफूर सिजावल जो, उनखे चइजो त मातली में कीअं जुतियूं छॾे भॼी वे। अॼु बि उहो मुंहिंजा तो शहर शाहिद आहे। मुनाज़रे ते आयो रहीसि, मुनाज़रे ते बीठो ई कोन को। मुंहिंजा प्यारा तो त ख़बर अथसि अब्दुल रहीम पहुतो आहे, उतां जो तो टपड़ गोल करे भॼी वियो। वञी सिजावल में साही पचई। वरी ॿियो हिननि जो थो अब्दुल्लाह शाह, सदाईंदो आहे मां शाह हा, सैयद हा। असां सैयद जे ज़ात जा ग़ुलाम आहियूं। चओ अल्हम्दुलिल्लाह। पर हे सैयद आहे कोन, मां हिन जे पिते जो वाक़िफ़ आहे। हिन जो पीउ हो, पीउ जो नालो गेंडल। छा हुनजो नालो सही? एतबार न चयो अब्दुल्लाह शाह किथे बि हथ अचेव जो शाह साहिब शिनाख्ती कार्ड त ॾेखार, लिखियो पियो अब्दुल्लाह शाह वलद गेंडल। सम्झो था अलाए न? नाराज़ त कोन थींदव न? छा कया आहियां बरोच माण्हू, थुलो खावा थुलो ॻाल्हाया। ॻाल्हि तव्हांजी ॾाढो सिधी करे तव्हांखे ॿुधायां त प्यारा दोस्तो, हुनजो पीउ मिड़े कुझु हुड़छारो हो। हुड़छारो सम्झो था? नाराज़ त कोन था थियो न यार? हाणे बस खणी भला बस कयां। शुजरो ॿुधायांव, शुजरो। गेंडल छा कयो? गेंडल जो हिते ॼाणे संदसि ॻोठ जे भर में, ॻोठ तो शिकारपुर ॾे, संदसि ॻोठ जे भर में ओड अची लॻिया। ओड, ओड सम्झो था? छा कंदा आहिनि? भितियूं ठाहींदा आहिनि। केरु आहिनि? हिंदू मुस्लमान? हिंदू। ओड जो लंघिया उतां घर मां अची लॾो खणी ग़रीब माण्हू। गेंडल जो नज़र विधी त हिकिड़ी छोकिरी का सोणी हिनखे वणी वई। ग़रीब वीचारा हुनखे फेरो ॾेई हुनजी माई वठी ज़ोरी खणी घर में विहारे। हुननि वॾेरनि खे, ओड़े खे, पाड़े खे मिंथूं कयूं, भली ईअं न कयो की बाबा न हाणे मुंहिंजे हावेली में आई आहे, वापसि न ईंदी। बाबा हे ग़रीब आहिनि, चए भला हिनखे ॾोकर थो ॾियां। 200-300 रुपया सस्ताई जो ज़मानो हो, अंग्रेज़ जी हुकूमत ई। 200-300 रुपया ॾेई ओडर खे उमाणे छॾियऊं। हो वीचारा मुंहुं मथो पिटींदा, माई छॾियूं हलिया विया। माईअ खे 6 महीना पेट हुई। सम्झो था अलाए न? ओड जी ज़ाल ही न बा, छा हुअसि 6 महीना पेट हो हुनखे। ख़ुदा जो शान आहे, 3 महीना ॿिया या 4 महीना ॿिया गुज़रिया। गेंडल जे घर में हो अब्दुल्लाह ॼमी पियो। अबा वटि सैयद चइबो या ओड? ॻाल्हायो ॻाल्हायो, छा चइबो अहिड़े खे? ॾाढे त ॻाल्हायो, छा चइबो हिन खे? इहो ओड आहे, इहो सैयद कोन्हे। अरे सैयद हुजे पंहिंजे बाबे ॾाॾे जी गिला करे। ख़ुदा जो कसम आहे, मां बलोच आहियां, को मुंहिंजे बलोच जी गिला कंदो मूंखे कावड़ ईंदी। अरे मोहम्मद मिठे जो उम्मती सॾाए, सैयद सॾाए, आले रसूल सॾाए, ऐं मोहम्मद करीम जी गिला कंदो वसि। तूं सैयद कीअं थियो आहे? 60 माइल शहर आहे हिकिड़ो नवाब शाह ने, उते मुनाज़रे ते आयो। ख़ुदा जो कसम आहे 5 मिंट बि कोन बीठो, किताबनि जी भरी बि छॾियो, पटको बि छॾियो। इहो थो अचई अञा ताईं मूं वटि पटकी बि पई अथसि, किताबनि जी भरी बि पई आहे।
मुनाज़रो था कनि पिया। हिन लुंड वेचारे खे त अल्फ बे बि कान ईंदी आहे, रुगो मूंखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी तरकीब करे त 2 रुपया इनाम ॾियां। लहे त टको बि कोन थो पर 2 रुपया खोड़ अथसि। चयोसि त बिस्मिल्लाह जी तरकीब त करे मूंखे ॿुधाए, कुल हुवल्लाहु अहद अल्लाह जो रब तूं मूंखे ॿुधाए। अरबो 2-3 ॻाल्हियूं शिरक वारियूं पीरनि जे गिला वारियूं यादि करे निड़ी ॾकाए अलाह वारनि जी गिला थो जाथे काथे करे। टेप ॿुधोसि जिथे किथे साॻी तकरीर, जिथे किथे साॻी गिला। अरे चंद्रा तो वटि इल्मु कोन्हे, तो वारा वॾा वॾा पूज़ मैदान छॾे भॼे विया, तूं असां सां छा ॻाल्हाईंदे? हक़ खे ख़ुदा हमेशह फतारणी आहे इंशाअल्लाह तबारक व तआला। यादि रखो मुस्लमानो, कुझु गैरत धारियो, गैरत अथव अलाए कान? गैरती हथ त मथे खणो मारे सां त सही। जज़ाकल्लाह। गैरत धारियो, ख़बरदार। दूर तनी अखा लॾे बेटा साहब, दूर तनी अखा लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मलहीर ॾे, पखा तन पातन खां परे परां अॾे, पोइ छा गतनीअ जी छॾी जेके धनार उधार चरनि। ॾाढ़ी ॾिसी मथां भुलो आहे, पटकी ॾिसी मथां भुलो आहे, इन जो ड्रिघा वाइज़ ॿुधी मथां भुलो आहे, मदरसा ॾिसी मथां भुलो आहे। अरे अहिड़नि जूं मस्जिदूं रसूलुल्लाह सारियूं, उहा दरार मस्जिद सड़ी वई, सदियूं गुज़री वियूं, कंहिं बि हुनखे आबाद कोन कयो। 1977 में या 76 में उहा साॻी जॻह मदीने पाक में सऊदी हुकूमत खां इन तबलीगी जमात वारनि ख़रीद करे मदीने पाक में तबलीगी जमात जो मर्कज़ ठाहियूं, वरी नालो रखियोसि मस्जिद नूर। छा रखियोसि नालो? ॾाढे तो छा रखियोसि? वरी हरामी बि अहिड़ा बुनियाद पंहिंजे ते विया। अल्लाह ताला फरमात इरसादल लिमन हारब अल्लाह व रसूलहू। मुनाफ़िक़न नबी करीम जे ज़माने में इहा मस्जिद ठाही ही मोर्चो, वरी तबलीगी जमात वारनि बि मोर्चो ठाहे 1980-79 में तव्हांखे यादि हूंदो काबे ते हमिलो थियो। उन साॻी मस्जिद में हथियार रखी बैतुल्लाह ते कब्ज़ो कयूं, मदीने ते कब्ज़ो कयूं। ख़ुदा ताला ख़्वार कयो, उहा मस्जिद अञा ताईं बंदि पई आहे, हुकूमत छॾे नी कान थी पई। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू मुनाफ़िक़नि जूं मस्जिदूं जलाए छॾियूं। मस्जिद ठाहियूं त छा थी पियो? अञा तोखे ख़ुदा जे क़ुरान मां निशानी ॿुधायां, इजाज़त आहे? ॿुधायां क़ुरान मता जो तो किस्सो आहे, कहाणी आहे, उमर मारू जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फरमाए थो इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून। हाफ़िज़ साहब आहे को? हाणे हूंदा त हा थोरी कंदा, वेठा भला हाफ़िज़, चोटी जा हाफ़िज़। मां पढ़ां थो, तस्दीक़ थो करायां। अल्लाह ताला फरमाए थो इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा नबी, ये मुनाफ़िक़ तो वटि ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां शाहिदी था ॾियूं त तूं अल्लाह जो रसूल आहे। मुनाफ़िक़ छा चवंदा आहिनि? असां शाहिदी था ॾियूं त तूं अल्लाह जो। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाहु यालमु इन्नका लरसूलुहु। रब तो चए मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजो रसूल आहीं। अल्लाह तो चए मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजो रसूल आहीं, पर इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून। ख़ुदा ताला जी ज़ात बरकात फरमाए थो, पर इहे मुनाफ़िक़ कूड़ था हणनि पिया। ज़ाहिर में चवनि था त तूं रसूलुल्लाह आहियां, ज़ाहिर में तोसां निमाज़ पढ़नि था, चवनि था रसूलुल्लाह आहियां, ज़ाहिर में तोसां जिहाद ते हलनि था, इस्लाम जा रोज़ा रखनि था, हज कनि था, ज़कात ॾियनि था, पर मुंहिंजा महबूब मां मुहम्मद करीम तोखे ॿुधायां थो इहे कूड़ा थी। छाजे करे? इन्नल मुनाफ़िक़ून लकाज़िबून, इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून। बिला शको शुबह ये मुनाफ़िक़ कूड़ा आहिनि। हिननि जी ज़बान त चवे थी, पर मिठा महबूब मुहम्मद तोखे दिलि सां मञनि कोन था। हाणे तव्हां खां मां पुछां, ख़ुदा जे वास्ते अॼोको ज़मानो भलो या नबी साईं जो ज़मानो भलो? ॾाढे 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 अॼोको ज़मानो भलो या नबी साईं वारो? पोइ जे नबी करीम जे भले ज़माने में मुनाफ़िक़ हुया, अॼु हूंदा या न? फैसलो तो ते आहे। जे भले ज़माने में हुआ त अॼु हिन किने ज़माने में हूंदा या न? निशानी ॿुधायां हिकिड़ी, ॿुधायां। इज़ा क़ील लहुम तालौ
यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह लव्वौ रुऊसहुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में इन मुनाफ़िक़नि जी निशानी ॿुधाई आहे त क़यामत ताईं पिया ॾिसिजो इज़ा क़ील लहुम जॾहिं मुनाफ़िक़नि खे चइबो आहे अचो त हलूं रसूलुल्लाह ॾे, रसूल करीम खां दुआ घुरायूं, रसूल करीम जो वसीलो वठूं, हबीब जे दर ते ग़ुलामी ॾियूं। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं बि रसूल जो नालो ॿुधंदा आहिनि लव्वौ रुऊसहुम हुननि जा बूथ फिरी वेंदा आहिनि, हुननि जे मुंहं ते दागी घुमी वेंदी आहे, हुननि जो मुहकारो थी वेंदो आहे। वयसुद्दून अन्का सुदूदा। ऐं मिठड़ा महबूब तो मुहम्मद जे दर खां पाण त रोकियल आहिनि पर ॿियनि खे बि रोकींदा। अबा हाणे सच ॿुधा अॼु रसूलुल्लाह जे दर खां केरु थो रोके? चओ वहाबी। केरु थो रोके? ये देवबंदी वहाबी रोकनि था। चओ अचो हलो रसूलुल्लाह जे दर ते, हबीब जो वसीलो वठूं, नबी जी शफ़ाअत वठूं, हबीब जी ज़ात बाबरकात जे ज़ात जो शान बयान कयूं, महबूब जो उर्स कयूं, महबूब जो मीलाद कयूं। सच ॿुधाए त मनो करण वारा इहे वहाबी आहिनि या न आहिनि? ये देवबंदी आहिनि या न आहिनि? रसूल जो नालो ॿुधी ॿूछ बुछड़ो थियनि थो या न? एतबार न चई त सुभाणे हिमत कजां। आहे को मर्द मुजाहिद हिमत करे इन्हनि जे जलसे में वञी नारे रिसालत हणाए। सभु चुप आहिनि। केरु हणंदो? तव्हां हणजो त ॾिसो त केतिरा चिड़नि। जहिड़ी अदा ज़ाल खे मुड़ुस जे नाले जी ख़बर हूंदी आहे न, हलायो ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस जे नाले जी ख़बर हूंदी आहे या न? सभु कंहिंखे हूंदी आहे पर नालो वठंदी आहे कान वठंदी आहे, ख़बर हूंदे बि कान वठंदी आहे। हिनखे बि ख़बर आहे, पतो आहे, पर ख़बर जे हूंदे जे माई मुड़ुस जो नालो न वठंदी आहे ते ख़बर हूंदे बि रसूलुल्लाह जो दर छॾियो वेठा आहिनि। अवां हिन जे बूथ ते ॾिसंदो मुंहं ते चवंदो या रसूलल्लाह त बसि मुंहिंजा अदा जहिड़ो चमाट लॻी या रसूलल्लाह चई हिनखे चिड़ लॻी पवंदी। बाग खां वॻे सलात था पढ़ो, बाग खां वधाई छॾी अथव, शीअनि वांगुरु बाग वधाई अथव, दीन में ज़्यादती कई अथव। बिलाल आशिक़ हो उन कान पढ़ी। अंधा तोखे ख़बर न हूंदी त असांजो कसूर आहे छा? बिलाल पढ़ंदो हो, बिलाल चओ चओ बिलाल। हबीबन जी ज़ात बाबरकात बिलाल खे फरमाए त बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह, मां जॾहिं मेराज ते वयुसि जन्नत घुमण उते जो वञा त तुंहिंजे जुतीअ जा खड़का मां मुहम्मद उते अॻे ई ॿुधा। पोइ बिलाल कहिड़ो कमु कंदो आहे? अमल त ॿुधाए। या रसूल अल्लाह मुंहिंजो ॿियो को बि अमल कोन्हे। बागो मां आहियां जंहिंमहिल बाग ॾींदो आहे त बाग खां अॻु में वुज़ू कंदो आहियां, वुज़ू करण खां पोइ 2 रकातूं तहियतुल वुज़ू जा पढ़ंदो आहियां, तहियतुल वुज़ू पढ़ण खां पोइ तो मुहम्मद ते सलात पढ़ंदो आहियां, सलात पढ़ी उन खां बाद में बाग ॾींदो आहियां। सरकार फरमाइनि था इहो ई अमल आहे जंहिं तोखे मुख्य जन्नत में पहुचायो आहे। मां मोहम्मद करीम तुंहिंजे जुतीअ जा खड़का ॿुधी आयो आहियां। ओ मुल्ला तोखे ख़ुदा कहिड़ो निभाग ॾिनो आहे? चवंदा आहिनि क़ुरान में कान्हे, हदीस में कान्हे का। मां तोखे क़ुरान थो ॿुधायां। अल्लाह ताला क़ुरान में चई छॾियो आहे या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ओ ईमान वारा जॾहिं वणई तॾहिं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ते सलातो सलाम पियो पढ़जा। आज़ान खां अॻु पढ़ त बि जाइज़ आहे, आज़ान खां पोइ पढ़ त बि जाइज़ आहे, मंझंदि जो पढ़ बि जाइज़ आहे, ॿिए जो टाइम मुक़ररु आहे, टे पहरी जो टाइम मुक़ररु आहे, सांझीअ जो टाइम मुक़ररु आहे, सोमहणीअ जो टाइम मुक़ररु आहे, फजर जो टाइम मुक़ररु आहे, हज जो टाइम मुक़ररु आहे, ज़कात 12 महीने ॾिबी आहे, क़ुर्बानीअ जो टाइम मुक़ररु आहे। अल्लाह ताला फरमाए थो हर इबादत जो टाइम मुक़ररु आहे, पर दुरूद अहिड़ी इबादत आहे इन जो टाइम मैं मुक़ररु ई कोन कयो आहे। अव्हां खे जॾहिं वणेव तरी मुंहिंजे मिठड़े मोहम्मद ते दुरूद पढ़ो ई पढ़ो। पढ़ूं असां सरे मुलो, इहो छो पढ़ूं असां त हुनखे चढ़े। उर्स करे मुंहिंजा दोस्त रईस अमीर सुल्तान कावड़ हुनखे छो थी लॻे? अमीर साहिब खां पुछो त बाबा ख़र्च पंहिंजो थी या मुलाह वठी आयो आहे? ॿुधायो बाबा। अवा पाड़े वारनि खे बि ख़बर हूंदी का फंडर कुठी हूंदई, को बकर कुठो हूंदई, के चांवर हूंदा, का पंहिंजी अलाह तबारक व तआला हिनखे अॼुकल्ह जो न अब्बल ॾाढे हो ज़मीदार बणायो आहे। हा या न? पंहिंजी वारो आहे न बा, पोइ पंहिंजीअ मां कयो अथसि न साईं। भला अबा मूंखे ॿुधायो छा जाबर हुजे जंहिं बकर कुठो हुआ या ढगो कुठो हुआ, काबे ॾे मुंहुं करे छा चयो हुआ? बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर या उर्स 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 करे कुठो हुआ? अरे सब ॿुधायो अबा छा करे कुठो हो? बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। मुंहुं काॾे? काबतुल्लाह ॾे। ऐं पोइ इहो छो हराम थियो? जॾहिं अलाह पाक जे नाले से थियो। उर्स जी माना है रसूलुल्लाह जे ॼमण जी ख़ुशी।
और सजी माना चाहे रसूलुल्लाह जे ॾाढे ॻाल्हि महबूब जे ॼमण जी पोइ तव्हांखे महबूब जी ख़ुशी आहे या न आहे पोइ जंहिंखे ख़ुशी आहे सो उर्स कंदो जंहिंखे ख़ुशी आहे सो चांवर पचाईंदो जंहिंखे ख़ुशी आहे सो मीलाद मल्हाईंदो उनखे फ़ाइदो आहे जो नबी करीम जी ज़ात मिली आहे ऐं जेको मुंहुं मथो पिटे थो इन जे करे थो पिटे जो हुनखे घाटो आहे हुनखे छा थियो आहे साईं पोइ घाटो आहे त भली थो पिटे असांखे घाटो कोन्हे असांखे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे बेटा ई साईं फरमाए थो आया आ सथिया में मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुनल जी मुंहिंजा नीहं नेण ठरिया में हाणे गूंदर विसरिया में सुखन शाखूं कढियूं जहरात मोहम्मद करीम जाओ आ जो सुभान अल्लाह मर्रत वोशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात हदीस पाक में ईंदो आहे उभरंदे जा जानवर ओलह भॼी विया ओलह जा जानवर उभरंदे भॼी विया उत्तर जा जानवर ॾखिण भॼी विया ॾखिण जा जानवर उत्तर भॼी विया हिक ॿिए खे पखी पखड़ जानवर मुबारकूं पिया ॾियनि ओ जानवर तव्हांखे मुबारक हुजे जो अमड़ आमना जे घर मुहम्मद रसूलुल्लाह आयो आहे या रसूल अल्लाह या गौसे आज़म अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे महबूब करीम जे आमद जे सदके खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन रात जिब्रील खे फरमायो आहे ओ प्यारा जिब्रील अॼु मोहम्मद करीम थो ॼमे पियो तंहिंजे करे दुनिया वारा उर्स कंदा मीलाद मल्हाईंदा मां अल्लाह बि मीलाद थो मल्हायां मौला छा थो मल्हाई रब थो चवे ॿिया चांवर चाढ़ींदा पुलाव चाढ़ींदा गोश्त पचाईंदा पर मां मुहम्मद जे सदके रूह ज़मीन जे औरतुनि खे पुट थो ॾियां अॼु राति मुहम्मद जाओ आहे तंहिंजे करे हबीब जे ॼमण जे सदके हर औरत जेका हमल वारी आहे तक़दीर में धीअ लिखियल आहे त बि मलाइकनि खे रब थो चए त पुट लिखी छॾियोसि मुंहिंजा सोणा महबूब जो मीलाद कर महबूब जी ख़ुशी मल्हा अहिड़ो दिलबर मिलियो आहे जो क़ब्र में बि असांखे यादि थो करे पियो बेटा ई रहमतुल्लाह अलैहि फरमाया था समरो न जन सां साण आहे हो तो हिमायत तन जी करे छे छपर में मुंहिंजो ईंदो पुनल पाण पोथी दीरी झरहाण लकन मंझ लतीफ़ चवे हुजूर पाक जी अमर थी चवे हज़रत आमना थी फरमाए खुदा पाक जो कसम आहे जंहिं राति मोहम्मद करीम मूंखे ॼाओ आहे मां पंहिंजे घर में वेठी आहियां मूंखे का ख़बर कान्हे सूर कोन्हे दर्द कोन्हे तकलीफ़ कान्हे मथे खे फेरी कान्हे का ईअं वेठे वेठे निंड अची वई आहे थोरी देरि खां पोइ जाॻियां खरज मिन्नी नूरुन हत्ता अदाअत ली कुसूर शाम मुंहिंजे जिस्म मां वार वार मां लाइट पई निकिरे नूर पियो निकिरे एतिरो त नूर निकितो आहे जो मां वेठे वेठे घर में शाम जूं मारियूं पई ॾिसां 1500 मैल मके खां शाम परे आहे पर हुजूर जी अमर थी चए त मके मां वेठे शाम पई ॾिसां मुला तूं घर में ॼमे त अॻियो नूर बि चट मोहम्मद करीम ॼमे त सॼे मुल्क में नूर ई नूर हा या न सरकार जी अमर थी चवे अञा जो अखियूं पचा मकहूलुन मलबूसुन मगसूलुन अखियुनि में सुरमो पियो आहे वारनि खे फणी आई पई आहे नूरानी लिबास आयो पियो आहे मोहम्मद करीम मुंहिंजे आॾो सिर सजदे में रखी करे ज़मीन ते चवे पियो या रब्बे उम्मती अॻ में चयूं सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला अल्लाह जी हम्द करे उन खां बाद मोहम्मद करीम उम्मत लाइ पियो दुआऊं घुरे अरे अहिड़े महबूब मोहम्मद करीम जो उर्स कयूं या न कजे या न पोइ तव्हांखे मुबारक हुजनि जेके उर्स कयो था महबूब जूं ख़ुशियूं मल्हायो था अल्लाह तबारक व तआला असांखे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए आमीन बाक़ी ख़बरदार मुनाफ़िक़नि जे चवण ते न हलिजो इन जे लाइ अल्लाह ताला क़ुर पाक में पूरी सूरत अला थी आहे जंहिंजो नालो ई आहे सूरत मुनाफ़िक़ून ऐं इन्हनि जी आख़िरी निशानी ॿुधायो आहे बा इजाज़त ॾियो त ॿुधायां अल्लाह ताला फरमाए थो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त इहे शख़्स जेके नबी करीम जी ज़ात बाबरकात जे बारे में गिलाऊं था कनि पिया हबीब करीम जी ज़ात खे घटि वधि ॻाल्हाइनि था पिया मां अल्लाह तव्हांखे ॿुधाए थो छॾियां उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम ख़ुदा ताला फरमाए थो इन्हनि जे ॿिज में रोलो अथव ॿिज में छा थो ख़ुदा चवे इन्हनि जे ॿिज में क़ुर आहे क़ुर मां पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि कान ठाही आहे जेको नबीअ जी गिला करे तंहिंजे ॿिज में रोलो चओ जेको नबी जी गिला करे तंहिंजे उनजे ॿिज में रोलो ख़ुदा ताला फरमाए थो हिलाल जो न हूंदो उहो हराम जो हूंदो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी गिला कंदो अल्हम्दुलिल्लाह सुन्नी सभु हिलाल जा हा या न
छो त तव्हां खे रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। ऐं इहे जेके वहाबी देवबंदी अथव न, अवां जो पुछ खणी ॾिसंदो त काथे न काथे निकाह में रोलो। छो त नबी करीम जे ज़ात जे गुस्ताख खे अल्लाह जे क़ुर सॼो आहे उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। इहो बिज हराम जो हूंदो। ख़ुदा जी ज़ात बाबरकाशल तव्हां असांखे हराम खां बचाए। असांजो उस्ताद हो, उहो वीचारो चवंदो अबा नसीहत थो कयांव, ज़िना न कजो। छा चवंदो हो? ॾाढे चौॾाढे छा चवंदो हो? ज़िना न कजो। हिकु त अलाह जो गुनाह था, ऐं ॿियो ज़िना कंदो त वहाबी घणा थींदा। सम्झो था न? कोन सम्झ में ॻाल्हाईंदा। वाह आका तो तव्हां क़ुर्बान वञा। पाण फरमाए था जेको असांजी ख़ुशी कंदो आहे, मां महबूब मोहम्मद उन खां ख़ुशि हूंदो आहियां। जेको नबी जो उर्स कंदो तंहिंखां नबी बि ख़ुशि आहे। हा या न? आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे। फरमाए था निसारो तेरी चहल पहल पर हज़ारो ईदे रबीउल अव्वल। चओ सुभान अल्लाह। निसारो तेरी चहल पहल पर हज़ारो ईदे रबीउल अव्वल। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। अज अमीर सुल्तान भी खुशी तो करे पियो, कुलरी वारा भी खुशी कन था पिया, शाहपुर वारा भी खुशी कन था पिया, जुडे वारा भी खुशी कन था पिया, सामारे वारा भी खुशी कन था पिया, अरशन वारा भी खुशी कन था पिया, फरशन वारा भी खुशी कन था पिया। छा था चवन मोहम्मद जाओ। सुभान अल्लाह। छा था चवन मोहम्मद अगे असांजा वॾा चवंदा हुआ अॼु जाम मोहम्मद जाओ आ, अॼु जाम मोहम्मद जाओ आ, सखी शाह अरब मंझे आयो आ, अॼु जाम मोहम्मद। अब आ खुशी कभी आ न सही, पर छो थो अमीर सुल्तान खुशी करे? जो अमीर सुल्तान खे पक्का त न मूंखे निमाज़ ते भरवसो आहे, न रोज़े ते भरवसो आहे, न हज ते भरवसो आहे, न ज़कात ते भरवसो आहे, न मूंखे कंहिं बि अमल ते भरवसो आहे। जे भरवसो आहे त मदीने वारे साईं मोहम्मद जे शफ़ाअत ते आहे। दोस्तों अजीजो मुसलमानो भाइरो, अवां जो इश्क सलामत आहे, अवां जो इश्क जवान आहे। 2 कलाक गुज़री आहिनि, तव्हांखे ख़बर ई कान पई आहे। घड़ियूं त ॾिसो, तव्हां भली ॾिसो पर मां ॾिसी छॾी आहे। हाणे मां तव्हां खां मोकल थो वठां, दुआ थो घुरां, बेवाजिबी आहे छाजे करे जो मां सॼो महीनो ॿुधायो तॾहिं। तूं रुगो 2 कलाक वेठो आहे, मूंसां हिकिड़ो महीनो सफ़र कर त ख़बर पवई। थोरे गिरहे घणो खाइबो आहे। जो कुझु ॿुधो अथव इन ते अमल कयो त बेड़ा ई पा। अलाह साईं तव्हांजी हाज़िरी क़बूल करे, अवां जे सदके ख़ुदा मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। असांजे दोस्त जो ख़ुदा तबारक व तआला उर्स क़बूल फरमाए। हिते जेके बि आशिक़ आया हो, महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथव, उन ते अमल जी कोशिशि कयो। अञा वधीक तव्हांखे इश्क ऐं मोहबत जूं ॻाल्हियूं खपनि त असांजूं कैसेटूं पयूं अथव, मुंहिंजा प्यारा किताब पिया अथव, मोहब्बत भरिया मौज़ू अथव, शान औलिया आहे, आख़िरत जो समरा, मीलाद मुस्तफ़ा आहे, ॿिया असांजे हाजी साहब वटि कई मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, किताब आहिनि। उहे किताब पढ़ो, अवां पढ़ण खां बाद वहाबनि सां मुक़ाबिला कयो, पंहिंजा दलील दलाल क़ुर हदीस मां यादि कयो, पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त बनायो। इंशा अल्लाह अज़ीज़ ख़ुदा तबारक व तआला तव्हांजी असांजा बेड़ा पार फरमाए छॾींदो। हाणे सभई वञो न, दुआ घुरी पोइ वञो। मुंहिंजा दुआ जेको घुरंदो तव्हांजो हिते वेहण बि क़बूल आहे। बाक़ी जेको अध में उथियो जहिड़ो ॼाओ ई कोन हो। ईअं न कयो 2 कलाक वेठा हो ऐं दुआ मां उथा था वञो त अफ़सोस आहे तव्हांजे हाल ते। होॾो पंहिंजो अञा हल वरी दुआ लाइ बि नथा तरसो। हाणे ख़ुदा जे दरगाह में सभई दुआ घुरंदासीं। दुआ घुरण खां बाद में सलातो सलाम थींदो। सलातो सलाम पढ़ी पोइ वञे, को बि सलातो सलाम खां अॻे न वञे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या इलाहुल आलमीन असांजी दुआ क़बूल फरमा। मुंहिंजा मौला बेऔलादनि खे साले उदाल अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा। ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असांखे इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमा। मुंहिंजा मौला हिन कचहरी में जेके बीमार आहिनि तन खे शफ़ाउ अता फरमा। मुंहिंजा मौला जेके सवाली आहिनि तन सभिनि जा सुवाल पूरा फरमा। जेके औलाद जा बुखिया आहिनि तन खे साल औलाद अता फरमा। मदीने वारे साईं जो इश्क नसीब फरमा। बैतुल्लाह जो हज नसीब फरमा। मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब फरमा।
मौला वहाबन खां शियन खां बचाए आमीन बदमज़हबन जे सोबत खां पनाह ॾे आमीन खाल के अकबर असांखे पंहिंजी मज़हबी गैरत नसीब फरमाए जा आमीन मुंहिंजा मौला असांखे आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां पनाह ॾे आमीन मुंहिंजा मौला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे सदके असांजा बेड़ा पार फरमा दोस्तो चिठी आई आहे दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला असांजे दोस्त अमीर सुल्तान जे वालिद साहब खे जन्नत नसीब फरमाए खुदा ताला हुनजो जन्नत में आला मकाम फरमाए खुदा ताला हुनजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए खुदा ताला हर मुस्लमान जेको बि जहान मां इंतकाल फरमायो हुनजा बेड़ा पार फरमाए असांजे दोस्त अमीर सुल्तान जो खुदा उर्स कबूल फरमाए खुदा ताला खेसि अञा बि वधीक तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला खेसि पक्को निमाज़ी बणाए पक्को दीनदार बणाए इस्लाम ऐं मस्जिद सां खुदा खेसि मुहबत नसीब फरमाए अवां सभिनी मुस्लमान खे खुदा आका जो इश्क नसीब करे अवां जे सदके खुदा मूंखे महबूब जो इश्क नसीब करे दुआ घुरो मुंहिंजा बच्चा मदरसे में पढ़नि था खुदा करे आलिम थियनि वहाबिन जे लाइ इंशाअल्लाह ताला सामान तयार थी रहियो आहे इंशाअल्लाह मुंहिंजा दोस्त हिन जे लाइ हिकिड़ो अब्दुल रहीम आहे पर हाणे कई अब्दुल रहीम इंशाअल्लाह ईंदा दुआ कयो खुदा ताला जी ज़ात बाबरकात इन वहाबिन जी पाड़ पटण वारा मुजाहिद पैदा कंदो रहे आमीन रब करीम जी ज़ात हर मुस्लमान जे बच्चन खे नेक ऐं सालिह बणाए असांजे क़िबला पीर साहब मोहम्मद इब्राहिम जान आका जे लाइ दुआ घुरो खुदा ताला खे सेहत तंदुरुस्ती अता फरमाए अॼोके जलसे ते अचनि पिया पर संदुनि तकलीफ़ अचानक ख़राब थी पई आहे तबीयत ख़राब थी पई आहे तकलीफ़ थी पई आहे संदुल्ला सेहत जी ऐं वॾी दराज़ हयाती जे लाइ दुआ घुरो इन मर्द मुजाहिद खे खुदा वॾी हयाती अता फरमाए क़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिहिल करीम इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना रऊफिर रहीम मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह